मुंहिंजा प्यारा भाउर भेनरूं, परमेश्वर जो प्यार चैनल ते तव्हां सभिनी जो स्वागत आहे। अॼु असां ॾिसंदासीं हिकु परमेश्वर जे महान दास जे बारे में, जंहिंजो नालो जॉन पेटन आहे। जॉन पेटन जो जनम 24 मई 1824 में स्कॉटलैंड देश में थियो। संदसि पिता हिकु वापारी माण्हू हो ऐं गॾोगॾु ईश्वर जो सचो भक्त हो। मां ईश्वर जो सचो भक्त इन करे थो चवां छो त हुन पंहिंजे घर में हिकु अहिड़ो रूम ठाहियो हुई जंहिंमें हू ॾींहं में 3 दफ़ा प्रार्थना करणु वेंदो। हू पंहिंजे परिवार लाइ, पंहिंजे शहर लाइ, पंहिंजे देश लाइ ऐं संसार जे हर माण्हू लाइ प्रार्थना कंदो हो, छाकाणि त हू चाहींदो हो कोई बि नाश न थिए। जीअं असांजो पिता परमेश्वर चाहींदो आहे कोई बि नाश न थिए, सभिनि जो उद्धार थिए, ईअं ई जॉन पेटन जो पिता बि चाहींदो हो। ऐं जॉन पेटन जी माता बि हिकु विश्वासी औरत हुई, अहिड़े विश्वास में दृढ़ हुई कि हिकु दफ़ो ईअं थियो कि हुननि जे घर में खाइण लाइ कुझु बि न हो ऐं संदसि पिता शहर खां ॿाहिरि वियो, कम जे सिलसिले में शहर खां ॿाहिरि वियो। उनखे ख़बर न हुई कि खाइण लाइ घर में कुझु बि कोन्हे, पर संदसि माता एॾे विश्वास में पकी हुई, उन पंहिंजे ॿारनि खे इहो चई सुम्हारियो कि सुभाणे सुबुह जो परमेश्वर भोजन जी सामग्री असांजे घर पहुचाईंदो। ऐं थियो बि ईअं ई। ॿिए ॾींहुं सुबुह जो उन्हनि जे घर भोजन जी सामग्री आई। तंहिं ते जॉन पेटन पंहिंजी माउ खां पुछो इहो सभु कीअं थियो। तंहिं ते संदसि माउ चयईंसि इहो सभु परमेश्वर कयो, तव्हां परमेश्वर ते विश्वास रखंदा त उहो तव्हांजे लाइ सभु कुझु कंदो। इहो सभु ॾिसी करे जॉन पेटन इहो इरादो कयो कि मां बि पंहिंजे माता पिता वांगुरु परमेश्वर जी राह ते हलंदो। हमेशह जीअं मुंहिंजा माता पिता परमेश्वर जी राह ते हलंदा आहिनि, ईअं मां बि ईअं ई हलंदो। जॉन पेटन पंहिंजी 12 सालनि जी उमिरि में यीशु मसीह खे पंहिंजो उद्धारकर्ता सम्झाई। हुन पंहिंजे 12 सालनि जी उमिरि में पंहिंजे पिता सां गॾु उनजे धंधे में शामिलु थियो ऐं लतीनी ऐं ॿी भाषा सिखणु लॻो। ऐं हुनजे मन में उहो बोझ हो कि मां बि प्रभु यीशु जो सुसमाचार सॼी दुनिया में फैलायां। कुझु वक़्त खां पोइ ग्लास्को शहर में हुनखे सेवा करण जो मौक़ो मिलियो। ग्लास्को शहर में रहणु आसान न हो, छाकाणि त हुते शराबी हुआ, नास्तिक हुआ, पर तंहिं हूंदे बि हू पंहिंजी ईमानदारी सां, विश्वास योग्यता सां उते कमु करणु लॻो। ऐं 10 सालनि जी कड़ी महिनत खां पोइ, विश्वास योग्यता खां पोइ अहिड़नि माण्हुनि खे हू प्रभु तरफ़ वठी आयो जेके नास्तिक हुआ, शराबी हुआ। पर तंहिं हूंदे बि हुनखे अञा हिकिड़ो अहिड़ो बोझ हो दिलि में कि मां अलॻि अलॻि देशनि में वञा ऐं प्रभु जो सुसमाचार फैलायां। हुनखे हिकु ॾींहुं ईअं थियो, ख़बर पई कि न्यू हेब्राइड्स नाले जो हिकु टापू आहे जिते चङई टापू आहिनि, उते हिकु मिशनरी कमु करे रही आहे ऐं उते हिकु ॿी मिशनरी जी ज़रूरत आहे। इन ते हुन पंहिंजे जिते कमु कंदो हो ग्लास्को में, उन कलीसिया में ॻाल्हि कई कि मूंखे उते वञण जी इजाज़त ॾियो, पर उतां जा माण्हू उनखे उते वञण जी इजाज़त न था ॾियनि। छाकाणि त उते नरभक्षी माण्हू रहंदा हुआ, उहे माण्हुनि खे खाई छॾींदा हुआ, मारे करे खाइणु, हत्या करणु उतां जी आम ॻाल्हि हुई। इन करे उतां जा माण्हू उनखे इजाज़त न था ॾियनि कि तूं उते वञ। जंहिं कलीसिया में उते कमु कंदो हो, उनजे हिकु बुज़ुर्ग हुनखे जॉन पेटन खे चयईं अगरि तूं उते वेंदे त उतां जा माण्हू तोखे मारे छॾींदा ऐं खाई छॾींदा। तंहिं ते खिली करे जॉन पेटन हुन बुज़ुर्ग खे चयईं तव्हांजी उमिरि त थी वई आहे, तव्हां हिकिड़ी क़बर में हली ईंदा ऐं उते तव्हांखे कीड़ा खाई छॾींदा, पर मूंखे अगरि नरभक्षियुनि पकिड़े करे मारे करे खाधो, इहो प्रभु जी महिमा जे करे थिए त मुंहिंजे लाइ कोई प्रॉब्लम न आहे, कोई फ़र्क़ु नथो पए मूंखे केरु थो खाए, कीड़ा था खाइनि या नरभक्षी था खाइनि। इन ते संदसि कलीसिया हुनखे मोकिलण लाइ रेडी थी वई। हिन जो अहिड़ो पैशन ॾिसी करे कि हिनखे प्रभु लाइ हेॾो प्यारु आहे, इन ते इहा कलीसिया हिनखे हुनखे मोकिलण लाइ तयारु थी वई। ऐं संदसि माता पिता बि हुनखे मोकिलण लाइ तयारु हुआ कि प्रभु जी सेवा लाइ भले असांजो पुटु उते वञे ऐं प्रभु जो नालो करे। पंहिंजे 34 सालनि जी उमिरि में 1858 में हू पंहिंजी ज़ाल सां गॾु टना नाले जे टापू ते वियो। टना नाले जो टापू न्यू हेब्राइड जे टापू मां हिकु हो। हुते नरभक्षी हुआ ऐं ॾाढा ख़तरनाक हुआ, मारे छॾणु, कंहिंखे खाई छॾणु उन्हनि जे लाइ आम ॻाल्हि हुई। ॾाढा बुरा हुआ, तांत्रिक, जादू टोना उते सभु हलंदो हो। उते ॾाढियूं मिशनरियूं वयूं, उन्हनि खे मारे छॾियऊं, कंहिंखे भॼाए छॾियऊं, पर तंहिं हूंदे बि पंहिंजी ज़ाल सां गॾु हुन टापू ते वियो। हुन टापू ते रहणु ईज़ी न हो, आसान न हो। उतां जे टापुनि वारनि माण्हुनि जी भाषा न ईंदी, छाकाणि त हिनखे काई भाषा जी लिपि न हुई। हुनखां पोइ बि जॉन पेटन पंहिंजी ज़ाल सां उते ईमानदारी सां, प्रभु जे नाले सां, प्रभु जे साथ सां उते कमु कंदो रहियो। कुझु समय खां पोइ जॉन पेटन जे घर हिकु पुट जो जनमु थियो। घर में आनंद जो माहौल हो, पर इहो आनंद जो माहौल थोरे टाइम लाइ हलियो। छाकाणि त 3 हफ़्तनि खां पोइ संदसि ज़ाल जी मौत थी वई ऐं हुनजे 1 हफ़्ते खां पोइ संदसि ॿार जी बि मौत थी वई।
इन घटना जॉन पेटन खे ॾाढो दुखी करे छॾियो। अहिड़ो दुखी करे छॾियईं कि हू पंहिंजो पाण खे एकांत में वठी वियो। पर तंहिं हूंदे बि परमेश्वर जो इहो दास परमेश्वर खे लाइ ईअं पियो चए कि प्रभु यीशु मुंहिंजे सां गॾु न हुजे हा त मां पागल थी वञा हा। उन खां पोइ बि हू पंहिंजो कमु जारी रखियईं। हिन टापू ते कमु करणु ईज़ी न हो, चङा ई ख़तरा हुआ, ॾाढा ख़तरा हुआ। कुझु वापारी त हुनखे मारण लाइ तयारु हुआ, छाकाणि त जॉन पेटन उनखे शराब, तंबाकू ऐं नशे जूं कोई बि आइटम हिन टापू ते खणी अचणु न पियो ॾिए। पर तंहिं हूंदे बि हुन पंहिंजी इहा शेवकाई जो कमु कॾहिं बि पूरो बंदि न कयईं। पूरी तरह सां, सॼी सचाई सां, सॼी ईमानदारी सां कंदो रहियो। हू पंहिंजी सचाई ऐं ईमानदारी सां प्रभु खे ख़ुशि कंदो रहियो। हिकु दफ़ो ईअं थियो, कुझु वापारियुनि चेचक जी बीमारी जा जेके माण्हू हूंदा आहिनि इन टापू ते फिटी करे छॾियऊं। इन जो नतीजो ईअं थियो कि हिन टापू ते रहंदड़ चङनि ई माण्हुनि जी मौत थी वई ऐं जंहिंजो ज़िमेदार जॉन पेटन खे सम्झो वियो। ऐं इन ते टापू जो जेको मुखी हो चङनि ई माण्हुनि खे वठी करे जॉन पेटन जे घर उनखे मारणु पियो। ऐं हथियारबंद जेके माण्हू हुआ उहो जॉन पेटन खे मग़ज़ ते गोली रखियऊंसि ऐं उनखे चयूंसि तूं हाणे मौत लाइ, पंहिंजी मौत लाइ तयारु थी वञ या हिन टापू खे छॾे वञ। पर जॉन पेटन कुझु बि न कयो। उनखे ओॾी महिल परमेश्वर जी आवाज़ आई, जेको तूं कमु करे रहियो आहीं तूं चालू रख, पंहिंजो कमु चालू रख। हिन ते हुन कुझु बि रिएक्शन न कयो। थियो ईअं, कोई बि हुनजे मथां गोली न लॻी। हिक ॿिए खे चवणु लॻा तूं गोली हणीस, तूं गोली हणीस। पर उन्हनि मां कोई बि हिकु माण्हू बि हुनजे मथां वार न खणी सघियो। इन रीति सां प्रभु हुनजी पंहिंजे दास जी रक्षा कई। इन ई नमूने, अहिड़े ई नमूने अलाए घणा दफ़ा जॉन पेटन खे परमेश्वर बचायो। पर एक्चुअली छा थियो, उते रहणु ईज़ी न हो। कुझु टाइम खां पोइ हुनखे उतां वञिणो पियो। छो? छाकाणि त ॾाढो विरोध थियो। उतां जा माण्हू हुनखे रहणु न पिया ॾियनि। ऐं कुझु टाइम खां पोइ हू बीमार थी वियो ऐं हू पाण ऑस्ट्रेलिया में वापसि हली वियो। उन खां पोइ हुन हुते हिकु ॿी शादी कई ऐं कुझु वक़्त खां पोइ हू पंहिंजी ज़ाल सां गॾु अनीवा नाले जे टापू ते आयो। हिन वक़्तु अनीवा नाले जे टापू ते जेको बुज़ुर्ग मुखी हो हिन जो सुठो आदर सत्कार कई। छो? छाकाणि त हुन पंहिंजो मन परिवर्तन कयो हो ऐं पंहिंजो हृदय प्रभु यीशु खे ॾिनो। प्रभु यीशु खे हुन उद्धारकर्ता मञियो। पर कुझु नरबक्षी अञा बि प्रभु यीशु खे पंहिंजो उद्धारकर्ता न मञींदा हुआ। तंहिं हूंदे बि जॉन पेटन सची ईमानदारीअ सां इन्हनि नरबक्षियुनि लाइ अञा कमु कंदो हो। उन्हनि खे भाषा सेखारींदो हो, उन्हनि खे कपिड़ा पाइणु सेखारियईं। जेको जेको थी सघंदो हो उहो कंदो हो। हू चाहींदो हो कि हिन टापू जा सभु माण्हू प्रभु यीशु खे पंहिंजो उद्धारकर्ता सम्झनि। हिकु दफ़ो ईअं थियो, हुन हिकु खूह खुटायो ऐं उन्हनि खे चयईं, हुन टापू वारनि माण्हुनि खे चयईं कि हिन खूह मां हेठां पाणी निकिरंदो। त इन ते हुन टापू जा माण्हू चवनि पिया हेठि खूह मां पाणी कीअं निकिरंदो? उन्हनि खे ख़बर न हुई कि हेठां पाणी निकिरंदो। इन ते जॉन पेटन उन्हनि खे चयईं इहो जेको पाणी निकिरंदो इहो तव्हांजे पीअण लाइ कमु ईंदो ऐं उहो तव्हांखे परमेश्वर ॾींदो। खूह खोटिजी वियो। पर हुतां जा माण्हू ॾकनि पिया। खूह खे ॾिसी करे हिक ॿिए खे ईअं चवनि पिया हीउ खूह मां पाणी कीअं ईंदो? इन तां जॉन पेटन उन्हनि खे खूह मां पाणी कढी करे उन्हनि खे ॾिनो ऐं गांव जे मुखिया खे चयईं, उन टापू जे मुखिया खे चयईं तूं हिनखे चख, छाकाणि त इहो पाणी पीअण लाइ परमेश्वर तव्हांजे लाइ ॾिनो आहे। इन ते मुखिया पाणी खयो ऐं ॾिठईं ऐं पाणी खे हिलायईं ऐं थोरो पीतईं। जीअं ई हुन पाणी खे पीतईं तीअं ज़ोर ज़ोर सां रड़ियूं करे चवणु लॻो कि यहोवा ई पिता परमेश्वर आहे, यहोवा ई सचो ईश्वर आहे, यहोवा ई परमेश्वर आहे। इन ते हुन टापू जो हर माण्हूअ खे इन हिकिड़ो संदेश ॾिनो कि यहोवा खे मञो, तव्हांजो उद्धारकर्ता जेको आहे उहो यीशु मसीह आहे। इन ते ईअं थियो कि उन टापू जा हर हिकु माण्हूअ पंहिंजो मन फेरायो, यीशु मसीह खे उद्धारकर्ता थियो। मुखिया हर माण्हू खे चयो कि घर में जेके बि मूर्तियूं अथव सभु खणी अचो, असां सभु साड़े छॾींदासीं या उन्हनि खे दफ़नाए छॾींदासीं, छाकाणि त असांजे लाइ यहोवा ई परमेश्वर आहे। इन रीति सां उतां जे हर माण्हूअ यहोवा खे, परमेश्वर खे, प्रभु यीशु मसीह खे उद्धारकर्ता कयो। ऐं आख़िर में हज़ारनि जी संख्या में नरबक्षियुनि खे प्रभु यीशु तरफ़ ईंदे ॾिसी प्रभु जे दास पंहिंजी 83 साल जी उमिरि में प्रभु हिन धरतीअ खे छॾे करे प्रभु जी महिमा में दाख़िल थियो। असां अॼु ॾिठोसीं जॉन पेटन जी ज़िंदगी बारे में कीअं हुनखे प्रभु साथ ॾिनो, हेॾियूं अड़चनूं, हेॾियूं कठिनायूं, तंहिं हूंदे बि हुन पंहिंजी विश्वास योग्यता सां, पंहिंजी ईमानदारी सां प्रभु जे राज लाइ कमु कयो। छो? छाकाणि त हुनखे प्रभु कॾहिं बि न छॾियो। अचो असां बि अॼु इहो प्रण कयूं, असां बि जेको कमु कयूं प्रभु जे राज लाइ कयूं, प्रभु जी इच्छा सां कयूं, ताकी असांखे न प्रभु खे महिमा मिले। प्रभु तव्हां सभिनी खे आशीष ॾे।